पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल। दयालाल एडो मोतबर थी यो ही जा जो सूंड पाए तो ॾिसी। शेरला जीजा तो ते गोठ में पाबंदी है, कोई भी तू गोठ में आयो है। हूं तो के अॻ में बि चयो न त ही ॻोठ जीजा सां गॾु मुंहिंजे पीउ ॾाॾे जो बि ॻोठ आहे, पोइ मां छो न ईंदुसि? जीजा गोठ वारनि जे साम्हूं तुंहिंजे अचण जे लाइ मनो कई आहे। माना त सुभाणे जीजा ऐलान करे त शेरल तूं साह न खण त छा मां पंहिंजो साह बूसाटे पाण खे मारे छॾियां? तूं चरियो थी वियो ई जा, तोखे ख़बर न आहे त मां शेरल आहियां शेरल। मूंखे जेको सही लॻंदो आहे न मां उहो ई कंदो आहियां। शेरला जेकॾहिं मां चाहियां न त गोठ में कदम रखण खां अॻु तोखे रोके सघां थो, पर जीजा अञा इहो हुकुम न आहे ॾिनो। हाणे जेकॾहिं तोखे जीजा न चयो आहे त पोइ भला पंहिंजो शौक़ु पूरो करे ॾिस, रोके ॾेखार मूंखे त पोइ ख़बर पइजी वेंदई त कंहिंमें केतिरो दम आहे। न शेरल न, मां तुंहिंजी इहा मस्ती हिकु न हिकु ॾींहुं लाहींदुसि जेका हिन वक़्तु करे ॾेखारी थो। बस दुआ कर त जीजा मूंखे हुकुम ॾे, पोइ ॾिसजां शेरल त ही सावल तोसां छा थो करे। भुल अथई, इहा भुल अथई, छो त शेरल शींहुं आहे शींहुं, ऐं शींहुं न जॾहिं गजगोड़ कंदो आहे त दुश्मन खे लिकण जी जाइ बि न मिलंदी आहे। शेरल बराबरि तूं शींहुं आहीं, मां बि सावल आहियां, पर तुंहिंजी दोस्तीअ जो भरियल सुभाणे। अदा मास्तर एतिरी जल्दी भी ठीक ना आहे, केड़ी जल्दी आ तोखे? अदा माना त पोइ दुश्मननि जे भउ खां मां घर में लिकी वेही रहां, ईअं न दा जीअं कूओ ॿिर में लिकी वेही रहंदो आहे। वॾा जलवा तो ॾेखारे अदा मास्तर, थोरो सोच सोच मुंहिंजा भाउ सोच, जेकॾहिं तोखे कुझु थी पए त पोइ असांजो छा थींदो? हा दा मास्तर, कुझु सोच खां कमु वठि, ताज़ो ई अॼु तो ते हमिलो थियो आहे ऐं वरी सुभाणे स्कूल खोलण जी ॻाल्हि थो करी। भाॼाई मां मौत को नथो डिॼां, मुंहिंजो अलाह साईं ते ईमान आहे त ज़िंदगी ऐं मौत ख़ुदा जे हथ में आहे। हाओ मुड़ुस माण्हू हाओ, कुझु असांजी बि ॿुध। बेशक ज़िंदगी ऐं मौत मुंहिंजे मालिक साईं जे हथ में आहे। साम्हूं मौत खे ॾिसी पोइ बि चवीं थो त मौत न ईंदो, इहा त बेवकूफ़ी आहे दा। ॿी ॻाल्हि ॿुध, दुश्मन तुंहिंजी ताड़ में आहिनि। हा दा मास्तर, असां मञियोसीं त तूं ई ॾाढो मुड़ुस, पर जेकर इहो सालार चाहे हा न तोखे थाणे में बि माराए सघे पियो, पर हू तोखे ॿाहिरि अचण खां पोइ नुक़सानु ॾियण जो सोचींदो हूंदो, तॾहिं त तोते ॿाहिरि अचणु शर्ती हमिलो करायो अथई। हा दा मास्तर, भाइरनि जी ॻाल्हि खे पुठी न ॾे, ही तुंहिंजे भले लाइ था चवनि, असांखे तूं प्यारो आहीं। भाॼाई मां सम्झां थो त मां तव्हांखे ऐं तव्हां मूंखे सभु प्यारा आहियो, पर मां आख़िर केसीं ताईं पंहिंजे ॻोठ जे मासूमनि ॿारनि खे सज़ा ॾियां? हिन दुश्मनी जी तालीम इंसान लाइ अहम आहे ऐं इल्मु त इंसान जी टी अखि हूंदी आहे। अदा बेशक इल्म खां सवाइ इंसान अधूरो आहे, ऐं असां बि नथा चाहियूं त वधीक अरसो अञा स्कूल बंदि रहे। बसि रुगो इहो था चऊं त अदा तूं 2-3 ॾींहं सबिर कर। हा दा मास्तर, हाणे घणो खेचलो तूं बि नथी, घणो थियो, सब्र कर। जेसीं ताईं अदो तोखे नथो चवे न तेसीं ताईं ॿार पढ़ाइण जे कम खे पासे ते रखो। वॾो मुड़ुस माण्हू थियो आहे, स्कूल वञी खोलींदो। हा दा मास्तर, जीअं तव्हांजी सलाह, मां सब्र कयां थो। हा दा मुंहिंजा प्यारा भाउ, तूं सबिर कर। ॿुधो न अथई त सबिर जो फल मिठो हूंदो आहे। दादा न भला मास्तर साल खे सटको ॾियणु एॾो वॾो कमु आहे छा जो ख़ाली मोटी आया आहियो? असांजे लाइ इहो कमु तिर जेतिरो आहे।
पर मास्तर सालिक अलाए किथे लिको आहे वञी जे रुख चढ़िया त चिथरियूं न उॾाए छॾियांसि। हाणे सर मास्तर कहिड़े बाग़ जी मूरी आहे, रुगो हिकु दफ़ो रुगो साम्हूं अचे कोन छॾींदासीं। रईस बाबा मास्तर का बि हैसियत नथो रखे असांजे अॻियां। मूंखे लॻे थो त मूं अॻियां इहा साॻी पुराणी कैसेट हलाई वेठा आहियो। राग बि पुराणा त दम दिलासा बि पुराणा। आख़िर मास्तर भला ॻोठ छॾे भॼी वियो छा? रेस भली ॻोठ छॾे वञे, रुगो ख़बर पवे त इहो आहे किथे, उते वञी सटको चाढ़ींदोसांसि। हाणे सर तव्हां दिलजाए कयो। धोड़ दिल जाए क्या? हाँ तव्हांखे अहसास ई कोन्हे हुन मूं ते सालार खान ते गोलियूं हलायूं आहिनि। जेसीं ताईं मां हुनजो जिस्म चिचरियल न ॾिसंदुसि तेसीं ताईं मज़ो कोन ईंदो। रेस वधि में वधि 2 ॾींहं, सिर्फ़ु 2 ॾींहं, इहा ख़ुशख़बरी असां तव्हांखे ज़रूरु ॾींदासीं। हाणे सर सिर्फ़ु 2 ॾींहंनि जी मोहलत ॾियो। असली मास्तर सालिक ढेर ॾिसंदे ढेर। हा रईस बाबा 2 ॾींहं बि विया छा भला, रुगो 2 ॾींहं इंतज़ारु कयो। ठीकु आहे, मां इहे 2 ॾींहं बि इंतज़ारु कंदुसि। जेकॾहिं 2 ॾींहंनि खां पोइ मास्तर सालक खे न लेटायो न त पोइ मां ईअं सम्झंदुसि त तव्हां में हाल ई कोन्हे त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपिजी वेंदो। तूं वॾो मोतबर थी वियो भला मोतबर थियण को ॾोह आहे छा? मुंहिंजे अॻियां मोतबर थियणु वॾो ॾोह आहे। शायदि तोखे मुंहिंजे वज़न जी ख़बर ई न आहे। रेस मूं तव्हां सां कॾहिं मोतबराए बि कई आहे जो तव्हां अहिड़ो तिखो तिखो पिया ॻाल्हायो। तूं शुक्र कर जो मां तोसां तिखो थो ॻाल्हायां। जेकॾहिं मुंहिंजो तो में हथु पियो न त पोइ तूं छॾाए बि कोन सघंदे। तोखे त ख़बर आहे त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं वसे त वॾ फुड़ो करके त कहर ई कहर। रेस आख़िर ॻाल्हि कहिड़ी आहे जो तव्हां उभा बि पिया ॻाल्हायो? कामोरी, तूं कामोरी जो ख़्यालु पंहिंजी हिन दिलि मां कढी छॾ। रेस मां पंहिंजी दिलि मां धड़कन खे कीअं धार कयां? त पोइ मां तुंहिंजी दिलि मां धड़कन खे धार थो कयां। ॾिसी तूं छा पियो करीं? तोखे त ख़बर आहे त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं वसे त वॾ फुड़ो करके त कहर ई कहर। न रेस न। छा थियो ढोलण? छा ॾिठो अथई? छा थियो ढोलण? ख़ैर त आहे? अदा ढोलण को ख़राबु ख़्वाबु ॾिठो अथई छा? हा भाॼाई मूं ख़राबु ख़्वाबु ॾिठो आहे। कहिड़ो ख़राबु ख़्वाबु ॾिठो अथई? ॿुधाए त सही। हा ढोलण जल्दी ॿुधा, ख़्वाब में का भला ॾिठी अथई छा जो रंभाट करे उथियो आहीं? अदा ॿुधाए त छा ॾिठो अथई? अदा वारिस खे ॾिठो अथई। वारिस ॾिठो अथई? वारिस खान बि भला खां घटि न आहे। वारिस खे त तो ॾिठो आहे, पोइ छा पियो चवई? अदा चवे पियो त कामोरी जो ख़्यालु तूं पंहिंजी दिलि मां कढी छॾ। इहो चई मुंहिंजे मथां गोली हलाई अथई। हाणे सुम्ही पओ, परेशान न थी। ख़्वाब इहे शैतानी बि थींदा आहिनि। जहिड़ो माण्हू तहिड़ो ख़्वाब। अदा मास्तर अदा ढोलण खे न हण चर्चा, ॾिसी नथो त अॻ में हू वीचारो सहके पियो। भाॼाई ढोलण बा कहिड़ो ढोर आहे जो सहके थो। बसि हाणे बसि छॾियोसि त आराम करे, ऐं तव्हां बि आराम कयो। सुखा हाल आराम कयो। अदा ढोलण कलमूं पढ़ी तूं सुम्ही पियो त जीअं को बुरो ख़्वाब न ॾिसी। हा सुम्ही पओ। कामोरीअ चयो आहे मुड़ुसु कंदसि त ढोलण न त कुंवारी मरी वेंदसि। छा चई अम्मा? ईअं चई वई आहे तोखे? ॿियो न त मां कूड़ थी ॻाल्हायां छा?
ढोलण जे कॾ शेरल पियल आहे। मास्तर सालिक जे कॾ इहो सालार हथ धोई पियो आहे। त पोइ दा छो न असां शेरल ऐं सालार जे पुठियां पऊं त ॾिसूं हू कीअं था वेहनि अचनि वञनि। 5,000 जा 5 लख करे ॾींदे, वरी सो बि इते जो इते। हा इते जो इते। पत्थर दिल 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 पत्थर दिल। धयाणी जो धक मारे या खारे, धयाणी चवंदी आहे सच, पोइ माण्हुनि खे लॻंदो आहे मच। अल्लाह, वरी छा थियो अम्मा? छा वरी छा थींदो? इहा कामोरी धीअ पेट ॼाई, इहा बि थी मूंखे ॿोल ॿुधाए। मां तूं बि खणी ॿुधाए त भेण कामोरी चयो छा आहे? कामोरीअ चयो आहे मुड़ुसु कंदसि त ढोलण, न त कुंवारी मरी वेंदसि। छा चई अम्मा? ईअं चई वई आहे तोखे? ॿियो न त मां कूड़ थी ॻाल्हायां छा? अम्मा मूंखे कामोरी में इहा उमेद ई न हुई। सफ़ा का बेहया ऐं बेशरम थी वई आहे। का लॼ अथसि या न? अॻु में त अहिड़ी न हुई, हाणे जॾहिं खां ढोलण जे खाबनि में आई आहे न, तॾहिं इहो अछो मुंहुं थियो अथसि। इन ढोलण लाइ कहिड़ा तावीज़ विधा अथसि जो मां सां बि सरेआम बेहयाई जो मुज़ाहिरो करे वई आहे। मां बि त इहो ई थी सोचां न त ढोलण कहिड़ो जादू कयो अथसि, कहिड़ा धागा फीणा कराया अथईंसि। न भाउ जी इज़त जो ख़्यालु अथसि, न माउ जी लॼ अथसि। छड़ो ढोलण ढोलण कंदी थी वते। माण्हू छा चवंदा ॿिया? अम्मा, जेकॾहिं कामोरी भेण जा इहे प्रकार आहिनि त माण्हू त असांखे सफ़ा बेइज्जत सम्झंदा। धयाणीअ धक मारे या खारे, मां बि त हिन बदनामीअ खां डिॼां थी न, तॾहिं त चवां थी वारिस ख़ान सां परणाएसि। अम्मा, खुदा जो वास्तो अथई, बस कर। मां कामोरी भेण खे मुंहं सां आईंदुसि, पर हिन वहशी जे हवाले कोन कंदोसांसि। ॾे मुंहुं। हाणे ढोलण बि न, वारिस ख़ान बि न, त छोरीअ खे वञी कबाड़ में खपाईंदे छा? ओ मां, खुदा खे मञ, हाणे मुंहिंजो ही मथो ख़राब न कर। अम्मा, तूं मुंहिंजी जन्नत आहीं, दोज़ख न बणिज, दोज़ख न बणिज। धयाणीअ धक मारे या खारे, मञाए पोइ बस कंदी मैं त कामोरीअ जो घोट थींदो त वारिस ख़ान ई थींदो, बस। मां त ढोलण खां पोइ हितां मास्तर लाइ परेशान थी वियो आहे। अदा तूं घबराए न, जेसीं ताईं असांजे सिसीअ में साहु आहे न, तेसीं ताईं ढोलण ऐं मास्तर खे रूंड बि पहुचण न ॾींदासीं। हा तो दा, तुंहिंजा भाइर ॼण मुंहिंजा भाइर, कंहिं बि उन्हनि तरफ़ मेरी अखि खईं त मां उहे अखियूं ई कढी छॾींदुमि। यार सुल्तान, कंहिं कंहिं जूं अखियूं कढंदासीं। ढोलण जे कॾ शेरल पियल आहे। मास्तर सालिक जे कॾ इहो सालार हथ धोई पियो आहे। त पोइ दा छो न असां शेरल ऐं सालार जे पुठियां पऊं त ॾिसूं हू कीअं था वेहनि अचनि वञनि। हा तो दा, दुश्मन जो असांखे अची धकु हणी वञनि, इन खां बहितर आहे असां हली धकु हणी अचूं, तॾहिं आहे न मज़ो। सुल्तान, मां दुश्मनी मज़े माणण लाइ नाहे पाली, पर असूलनि ऐं रिश्तनि खे बचाइण लाइ इहा दुश्मनी कुल्हे ते खयूं थो वठां। मां नथो चाहियां त मुंहिंजा भाइर बि दुश्मनी जे वर चढ़ी वञनि। अदा दोदा, असां ढोलण ऐं मास्तर भाउ जे चौधारीअ नज़रदारी कंदासीं। संदन दुश्मन वाइको थी ज़रूर सोगो थींदो। ज़रूर थींदो मेहराब, पर न भली मास्तर स्कूल खोले, असां नज़र रखंदासीं। अदा, असांजी आरज़ी नज़र खां वधीक त रब पाक जी नज़र आहे। बसि रबलाल अमीन ते भरोसो करे स्कूल खोलरायो। तव्हां दोस्त सही था चओ, हिन सॼे जहान ते उन मालिक जी त नज़र आहे। अदा, जंहिंजी ज़िंदगी जंहिंजो मौत, जिते बि रब पाक जे तरफ़ां आहे उते ई थींदो। बाक़ी जेकॾहिं रब ते रखिजे न त ॿेड़ा ई पार आहिनि। हा मेहराब, सचो आहे। सुभाणे खां स्कूल ज़रूर खुलंदो। हा ज़रूर। गुलड़नि जहिड़ा नंढड़ा ॿारड़ा हथनि में किताब खणी हिन ॻोठ जे घिटिन मां जॾहिं स्कूल तरफ़ वेंदा, इन चङाईअ जो अजर ऐं सवाब अलाह पाक ॾींदो। बेशक रब करीम आहे। बेशक ॻोठ जा मासूम इल्म जे ज़ेवर सां ज़रूर रोशनास थींदा। इहो दोदे जो तव्हां सां वाइदो आहे, छो त असां न कंहिं सां शोबाज़ी कयूं ऐं न वरी कंहिंजी सां, छो त ॻाल्हि ग़लति न कंदासीं। ॻाल्हि अटकियल आहे। स्कूल ज़रूर खुलंदो। अहिड़ा ॾींहं मुंहिंजा अलाह तोखां मां घुरिया। ओ बस आवल
वाॾण खे ख़्याल सां छिके, काथे छिनी न विझे। ओ मां तू दिल जाए कर, तुझी ही वादन कोन छिजंदी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी सूबेदार साहब, कीअं अचण थियो? रे सालार खान मुंहिंजी शिकायत कई आहे डीआईजी साहब वटि त मां तव्हांजी वांगार थो आहियां। को छा थियो? ॿुधण में अचे थो त मुंहिंजी बदिली थी वेंदी हितां। तूं असां वटि ख़ुशि आहीं? जी जीजा, ख़ौफ़ आहे त कंहिं ॾुखे हंधि न मुंहिंजी बदिली थिए ऐं पोइ परेशानी थींदी। सूबेदार, तूं गणती न कर। मां डीआईजी साहब सां ॻाल्हायां थी, तुंहिंजी बदिली न कंदो। वॾी महिरबानी जीजा, रब पाक तव्हांखे ख़ुशि कंदो। आमीन। रब्बिल आलमीन पुट तव्हांखे बि ख़ुशि कंदो। आमीन। दिया आबदा, मुंहिंजी भेण सफूरा त ख़ुशि आहे न? हाँ मासी, अम्मा बिल्कुलु ख़ुशि आहे ऐं तव्हांजे लाइ ढेर सारा सलाम ऐं मोहबतूं मोकिलियो अथई। मां सदको वञा पंहिंजी भेण जे मथां। आख़िर वॾी भेण बि त माउ जे मिसल हूंदी आहे न। मासर तो ख़ुशि आहे न? हाँ मासा, तव्हां लाइ बाबा बि मासी ऐं तव्हां लाइ सलाम ऐं दुआऊं मोकिलियो आहिनि। तुंहिंजे लाइ त ख़ासि तोहफ़ो मोकिलियो अथई। भला मासा मुंहिंजे लाइ को तोहफ़ो वग़ैरह आंदो अथई? हाँ मासा, त ख़ासि तोहफ़ो। मासी इजाज़त ॾे त मां पेश कयां। हाणे मां तोहफ़े वठण खां पुट खे रोकींदसि छा? मुंहिंजी इजाज़त अथव। हाँ मासा, जल्दी तोहफ़ो ॾे त पंहिंजी मासा जे हथां तोहफ़ो वठी पंहिंजे मासड़ खे बि दुआऊं ॾियां। ऐं मुंहिंजी भेण खे दुआऊं न ॾींदे छा? अम्मा मासी जे लाइ हर वक़्तु दुआ घुरंदो आहियां। हाँ मासा, त बांह और ते कर त बाबा जी मोकिलियल वाच तोखे पारायां। मुंहिंजी बांह कलाई समेत हाज़िर आहे मासा। त पोइ वाच बि आबदां जे हथनि समेत हाज़िर आहे। महिरबानी मासा। महिरबानी मूंखे न पर बाबा खे चइजो। मुंहिंजे लाइ को तोहफ़ो आहे या न? हाँ मासी, अम्मा तव्हांजे लाइ बि तोहफ़ो मोकिलियो आहे। अम्मा, हिन उमिरि में बि सॻियूं पाइण खां कोन थी मुड़ी। मुंहिंजी भेण सफूरा खे ख़बर आहे त मां ख़ासि मौक़नि ते सॻियूं शौक़ सां पाईंदी आहियां। जी मासी, अम्मा ॿुधायो हुयो। अम्मा, तूं हाणे आराम कंदीअ या मानी खाईंदीअ? मासी अवल आराम कंदसि, सफ़र जी थकियल आहियां। पोइ सुजाग थी मानी खाईंदसि। पोइ मासी ऐं मिठे मासात सां ढेर सारियूं कचहरियूं कंदसि। हा हा, छो न? ढेर सारियूं कचहरियूं कंदसि। अच धीअ, अंदरि हलो। इहो बबलू आंगुरनि ते पक पैसा पियो ॻणे। लॻे थो त 5 लखनि जी वीसी रखी अथई। न ही त ठठी आहे। लखनि जी वीसी वरी किथां रखंदो? ख़ैर वञी पुछां थो कयांसि। 3 4 5 अला जा गंज। अरे रे, एॾे त ख़बर आहे छुहारे जी सुकल खोखड़ी। 5 त वाकई अलाह जा गंज थींदा आहिनि। पर मूंखे इहो त ॿुधाए, तूं छा पियो ॻणी? 500, 5000 या वरी 5 लख? ॾियां थो अॼु मासा त ईदे वांगुरु ॾिने खे ॾॾर। बबला, सोची छा थोड़े? सोचां नथो, फ़ैसिलो थो कयां। 5 अलाह जा गंज। जेकॾहिं तूं मूंखे 5000 ॾींदे न त मां तोखे 5 लख करे ॾींदुसि। हा, 5000 जा 5 लख करे ॾींदे? वरी सो बि इते जो इते? हा, इते जो इते। कढ 5000 त मां तोखे 5 लख करे ॾियां। त पोइ वारो करे हे वटि पूरा 5000 भली गण। हाणे अखियूं बूट। हा, ॾिसंदी त 10 रुपया बि कोन वधंदई। ऐं जे अखियूं बूटी दे त 5 लखनि जो मालिक थींदे।
नोट नोट बबला जे करे अहिड़ी ॻाल्हि आहे न त पूरो महीनो अॻु बंदि थो कयां भली पिया नोट वधनि बबला इन खां पहिरियां जो इनो अखियूं खोले पेर पट 5060 हाँ अरे बबला लांती मरी वियुसि पैसा लुटियूं थो वञे असां पूरे ॻोठ खे लुटियूं ऐं तूं वरी असांखे थो लुटे ओयो साम्हूं थो वञे अॼु तोखे नाहे छॾिणो तोखे अरे पंहिंजी गाॾी त कयां न पेजारो ते जल्दी पुॼंदोमांसि बीह बबला बीह तोखे छॾींदो जेकॾहिं मूं सांवल जी ॻीचीअ में हथ विधो न त इहा गाट अहिड़ी भञी छॾींदोमांसि इहा बाख सालार खां जी ज़िम्मेवारी आहे जॾहिं उनखे का परवाह कोन्हे त पोइ तव्हांखे छाजी लॻी आहे जो हर भरू तव्हां पंहिंजे ई पुट खे तंदनि जा तीर हणी ज़ख़म पिया ॾियो पत्थर दिल 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 ददन ॻाल्हि ॿुधी अथई हाणे इहो सांवलड़ो इहो बि शेरल खे धमकियूं थो ॾिए ॻोठ न अचण जी मां पंहिंजी ते अचां न त निड़ीअ मां हुन जे काकड़े खे छिके कढी ऐं कुतनि खे ॾेई छॾियां शेरल सांवल खे भला खुटी खियो आहे छा जो असांजे यार शेरल सां थो फिटाए शेरल चवंदा आहिनि गोह खे खणंदी आहे खुटी शिकारनि जा घर ॻोल्हींदी आहे सांवल खे बि गोह सम्झ गोह इहो सांवल वरी कहिड़ो मोतबर आहे जेकॾहिं मूं सांवल जी ॻीचीअ में हथ विधो न त इहा गाट अहिड़ी भञी छॾींदोमांसि सांवल जी अहिड़ी त हालत कंदासीं अहिड़ी हालत कंदासीं जो गाटड़ी खणण जे क़ाबिल ई न रहंदो त गाटड़ी भञण जी ज़रूरत ई न पवंदी अदा सांवल खे मां सुञाणा मां खाली वात हणंदो आहे वात बाक़ी कॾहिं फाड़ा कोन मारिया अथई शेरल तो यार जी ख़ातिर हिन सांवल जे वात खे एल्फी हणी इहो वात ई बंदि कंदोमांसि छो त दादन दुश्मननि जा दंगल लताड़े लंघंदो आहे वारिस खान बाख जे गायब थियण खां पोइ मां ॾिसां थी त तूं काफ़ी हल्को हल्को थो लॻे अमां सही मां बि ॾिसां पियो त तव्हां बाख जो ज़िक्र मुंहिंजे साम्हूं रोज़ करे मूंखे मुंहिंजी नज़रुनि में किरायो पिया मूंखे त ईअं थो लॻे त मुंहिंजी हिन हवेली में मुंहिंजी का हैसियत ई कोन्हे का वारिस खान तो पंहिंजी हैसियत उन ॾींहुं विञाए छॾी हुई जंहिं ॾींहुं हुस्ना जो लाश हिन हवेलीअ में आयो हो हाणे दुआ कर त बाख मिली पवे न त हुस्ना खां बि वॾो सान्यो थी वेंदो अमां साईं इहा बाख सालार खां जी ज़िम्मेवारी आहे जॾहिं उनखे का परवाह कोन्हे त पोइ तव्हांखे छाजी लॻी आहे जो हर भरू तव्हां पंहिंजे ई पुट खे तंदनि जा तीर हणी ज़ख़म पिया ॾियो वारिस खान दुआ कर त सांवल पुट बाख जी हक़ीक़त मालूम करे वठे असल ॻाल्हियूं ऐं फ़ैसिला त पोइ थींदा हुस्ना खां पोइ बाख जो ख़तमु थियणु असांजी बर्दाश्त खां ॿाहिरि आहे पोइ भले इन ज़ुल्म में शामिल वारिस खान हुजे या सालार उन जो हशर ॾाढो बुरो थींदो अमां साईं तूं रोज़ रोज़ बाख जो किस्सो ॿुधाए मूंखे ब्लैकमेल नथी करे सघी बाख हाणे माज़ी जो किस्सो बणिजी चुकी आहे वारिस खान हमेशह माज़ी खे थुॾे ऐं अॻिते वधण जो आदी आहे ऐं वारिस खान मुस्तक़बिल में पेर जमाया आहिनि अमां साईं तोखे त ख़बर आहे त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे वारिस खान जेकॾहिं वसे त वॾपुड़ो कर के त कार ई कर
हाँ रबू कर ख़बर। रेस बाबा साईं, रबू अञा मामले जे मुंड ते बीठल आहे। छो रबू छो? मूं तोखे चयो हो न त इहो कमु जल्दी करे मूंखे ॿुधाए त इहा ज़रूरत कंहिं कई आहे। रेस बाबा साईं, मां इन बुॾतर में आहियां त मां जांच किथां शुरू कयां। मूंखे सिर्फ़ु 2 ॾींहं मोहलत ॾियो। मां अॼु सुभाणे जांच इहा शुरू करे 2 ॾींहं में तव्हांखे ॿुधाईंदुसि त इहो कमु कंहिंजो आहे। वाइदो थो करीं या हवालो थो हणी? रेस बाबा साईं, रबू अॻियां में कॾहिं हवाला कया आहिनि जो हाणे कंदो? तव्हां ॿुधायो। ठीकु आहे ठीकु आहे, 2 ॾींहं ॿिया बि ॾिनामांइ, पर ॻाल्हि ॿुध, 4 ॾींहंनि खां पोइ तुंहिंजी का बि ॻाल्हि कोन ॿुधंदुसि त हीअं थियो या हूअं थियो। रबू 4 ॾींहंनि खां पोइ हिकदमि हलियो ईंदो। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध रबू, इन मामले में फ़िलहालु दादन वारनि खे न खणिजांइ, छो त दादन जे कुल्हे ते ॿिया बि घणा ॿार आहिनि। जेको रईस जो हुकुम हूंदो असांजी विख बि उअं ई चुरंदी। ॻोठ जा रस्ता घिटियूं होटल सभु घुमी पूरी जांच करे ॿुधाए त इहा हरकत कई कंहिं आहे। रईस जो हुकुम खपे, हाणे मूंखे इजाज़त आहे? रुगो रबू इहा जांच करे अची ॿुधाए त इहा किरियल हरकत कंहिं कई आहे, पोइ मां उन जूं ॼंघूं कपे कुतनि जे हवाले कंदुसि, छो त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। ओ मुंहिंजा शेरल पुट, मां तोखे कीअं विसारियां? जावेद पुट खे त मौत खां पोइ सहायो, तूं ज़िंदा पुट। मां तोखे कीअं सहाईंदुसि? मां तोखे हिते अचण खां बि न रोकींदुसि, छो त तूं मुंहिंजो शींहुं पुटु आहीं। तूं ॿाराणकी करे दुश्मन जे दथे में शामिल थी वियो आहीं। दुश्मन त दुश्मन, तुंहिंजी हिन हरकत ते तुंहिंजा दोस्त बि तुंहिंजा दुश्मन बणिजी विया आहिनि। अलाह साईं, अलाह साईं अमान रखंदी, अलाह साईं अमान में रखंदी। शला कोसो वाह न लॻंदी अबाद, सदाईं शादो आबाद हूंदे। मां हुजां न हुजां, तूं ज़रूर हूंदे। हा, रब साईं सलामत रखंदुई मुंहिंजा पुट, रब साईं सलामत रखंदुई। चने सर, ये दबले जड़ा बूथ खणी काॾे निकिता आहियो? बबलू, ये मश्करियूं ॿिनि सां कंदो कर, असां सां न। छो? तव्हां सां मश्करी करण ते का टिकेट रखियल आहे छा? बबला, माण्हू माण्हू खे ॾिसी मज़ाक कंदो कर, किथे ईअं न थिए पोइ पछतानो पोइ। बुरा पछतायो त मां उन ॾींहुं बि कोन हुयो जंहिं ॾींहुं हिन फानी जहान में मां नाज़िल थियो हुयुसि। बसि रुगो 2-3 दफ़ा उहा ज़रूरु कई हुयमि। छा बि दाई टिकी फोटनि जी आङुर चटाए बंदि करे छॾी हुई। हीअ मासी वरी केरु आहे? अरे बबला, इहा मासी न थई, मासड़ सम्झ, मासड़। बबला, रबू जो नालो ॿुधो अथई? हाँ, इहो रबू आहे? नालो त वॾो अथसि, ॾिसण में त सफ़ा माई लॻो पियो आहे। इनखे चवंदा आहिनि न, नालो वॾो देह वीरान। अरे छोरा, हेॾे आ। हाज़िर बाबा, हाज़िर। हुकुम भाऊ। हिन सां छा पियो ॻाल्हाईं? ज़रूरु मुंहिंजे बारे में ॻाल्हायो पिया न? भाऊ, सही सुञातो अथई। मां तो लाइ चयोमांइ त इहो कद काठ वारो मुड़ुसु माण्हू आयो आहे, रबन उर्फ रबू। तव्हां त रबन आॾो कुआ था लॻो, कुआ। पक ईअं तो चयो आहे? हा, ही कसम आहे, ईअं चयो अथमान। चवईं थो त मां मञां थो। इन ख़ुशीअ में मां तोखे 500 रुपया ख़र्ची थो ॾियां। अचई वठ, वञे शुकर। हीअ मासी न आहे,
सच में मासड़ हा मासड़ अहिड़ा नोट सिंगाईंदो त रोज़ वेठो कूड़ कटींदुसि। चवंदा आहिनि त कूड़ जे मुंहं में धूड़ आहे, पर हिन ॾोकड़नि जे एवज़ खणी धूड़ पायां थो। वरी छा थो सोचीं? भाऊ सोचां पियो त तोखे शहर वठी हली माए वारी स्पेशल चांहि पीआरियां, हिननि ॿिन्ही खे कोसो पाणी बि न पीआरियां। ॾिसनि कीअं था दॿे ॾांदा वांगुरु था ॾिसनि। रबु तूं छा थो ॾिसी? तो जहिड़ा त मां पंहिंजी पिञीअ सां ॿधी घुमंदो आहियां। रबु तुंहिंजे ॾिसण जे अंदाज़ मां इहो महसूसु थो कयां त तूं असांजे ई बारे में थो सोची, पर तूं ख़बर आहे न तूं असांखे कुझु बि नथो करे सघीं। पत्थर दिल पत्थर दिल पत्थर दिल